नाज़रीन कौमी सोच न्यूज़ सां गॾु आऊं आहियां अब्दुल वहीद मेमुण। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री पक्का उलरा में। अॼु हिते जो जेको प्रोग्राम रखियलु आहे उहो इंटरनेशनल डे जे हवाले सां रखियलु आहे। अॼु जेको हीउ प्रोग्राम रखियलु आहे उहो उस्ताद अब्दुल माजिद जी कोशिशुनि सां इहो प्रोग्राम रखियो वियो आहे। हूअं त अहिड़ा प्रोग्राम असां कटिजी विया आहिनि गवर्नमेंट स्कूलनि जे हवाले सां। कंहिं बि स्कूल में अहिड़ो प्रोग्राम एजुकेशन डे जे हवाले सां न ॾिठो वियो आहे। घणे अरसे खां इहे प्रोग्राम नथा नज़र अचनि। असां अब्दुल माजिद अब्बासी साहिब खे इन प्रोग्राम जे हवाले सां एप्रिशिएट कयूं था। अहिड़ो प्रोग्राम हिकिड़ो सुठो अमल आहे। अचो त पहिरीं त अब्दुल माजिद साहिब खां हवालु वठूं त हीअ तव्हांखे अहिड़ा शौक़ु कीअं जाॻिया आहिनि। अब्दुल माजिद साहिब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांजो हीउ प्रोग्राम ॾाढो असां हिनखे एप्रिशिएट था कयूं। तव्हां हिनखे अहिड़ा ख़्याल तव्हांखे कीअं था अचनि अहिड़े दौर में जीअं त वर्ल्ड लिटरेसी डे मल्हायो वेंदो आहे। वर्ल्ड लिटरेसी डे इंटरनेशनल UN जी तरफ़ां त हर मुल्क में तालीम जी शरह केतिरी आहे, केतिरे मुल्क में केतिरा माण्हू केतिरा पढ़ियल लिखियल आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो ॾींहुं बि मल्हायो वेंदो आहे इंटरनेशनल डे स्कूल डे, माना स्कूलनि जी अहमियत जो ॾींहुं बि मल्हायो वेंदो आहे। असां उहे ॿई प्रोग्राम गॾु करे मल्हाया आहिनि। ऐं प्रोग्राम मल्हाइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त असां पंहिंजे क़ौम में पंहिंजे स्कूल जे ॿारनि में शऊर पैदा कयूं, उजागरी पैदा कयूं तालीम जे बारे में, लिखण पढ़ण जे बारे में। ॾिसो, असांजी जेका सिंधी क़ौम आहे दुनिया में पहिरियों लिखणु पढ़णु जेको सिखियो हुयो उहो असां सिंधी क़ौम सिखियो हुयो। ऐं सभ खां पहिरियों दुनिया जो पहिरियों जेको स्कूल दरसगाह उहो असां सिंधियुनि जो ई हुयो। पर अफ़सोस सां चवणो थो पए त अॼुकल्ह हिकिड़ी आलमी साज़िश जे तहत जेको वर्ल्ड लिटरेसी रेट आहे, जेको लिखण पढ़ण जो रेशियो आहे, उहो असां सिंध में अफ़सोस जहिड़ो आहे, मुतमइन करण जहिड़ो न आहे। ॾींहों ॾींहुं असां में तालीम जी जेको आहे रुझान घटिबो थो वञे। उन जे लाइ असां उजागरी पैदा करे रहिया आहियूं तालीम जी अहमियत जे बारे में, लिखण पढ़ण जे बारे में। त असां सिंध जे माण्हुनि जी जेका सुञाणप ऐं पहचान आहे उहो लिखण पढ़ण सां ई आहे, तालीम सां ई आहे। तालीम खे ई असां पंहिंजो हथियार बणायूं। तालीम सां ई क़ौमूं तरक़ी कंदियूं आहिनि, तालीम सां ई क़ौमूं पंहिंजा हक़ हासिलु कंदियूं आहिनि। ऐं ॿियो जेको ॾींहुं आहे इंटरनेशनल स्कूल डे, माना स्कूलनि जी अहमियत जो ॾींहुं बि मल्हायो वेंदो आहे। जंगनि जे हालतुनि में बि इहो कानून हूंदो आहे त जेकॾहिं कंहिं मुल्क में का जंग थी थी वञे त महिरबानी करे स्कूल ते को बि हमिलो न करे, छो त स्कूल हिकु दरसगाह आहे, ॿारनि जो हिकिड़ो ॿियो घरु आहे जिते ॿार पंहिंजी तरबियत हासिलु करे रहिया आहिनि, तालीम हासिलु करे रहिया आहिनि। स्कूल हूंदो त तालीम हूंदी, तालीम हूंदी त क़ौम हूंदी। ऐं असां पंहिंजे क़ौम जे लाइ अचो त हिन स्कूलनि खे बि पंहिंजो सम्झूं, स्कूलनि खे बि पंहिंजो घरु सम्झूं। जीअं असां पंहिंजे घरनि जी हिफ़ाज़त कंदा आहियूं, स्कूलनि जी बि ईअं हिफ़ाज़त कंदा आहियूं। ऐं अहिड़ा प्रोग्राम असां इन जे लाइ करे रहिया आहियूं जीअं असां पंहिंजे क़ौम लाइ असां पंहिंजे ॿारनि खे शऊर पैदा करे सघूं तालीम जे बारे में ऐं स्कूल जे बारे में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शाल कंहिं स्कूल खे लॻे न तालो, शाल कंहिं स्कूल खे लॻे न तालो, इल्म जो उजालो रहे सदा सिंध में। अॼु असीं वर्ल्ड लिटरेसी डे मल्हाए रहिया आहियूं ऐं असां हिन चैनल जे ज़रिए इहो ई दोस्तनि प्यारनि खे मैसेज ॾियणु चाहियूं था त अॼु असां लिटरेसी डे त मल्हाए रहिया आहियूं। अॼु असांखे तइलीम त आहे पर तरबियत जी तमामु खोटी आहे। असांखे तइलीम सां गॾोगॾु तरबियत जी बि ज़रूरत आहे। तइलीम त असां हासिलु करे वञूं था, वॾा डॉक्टर इंजीनियर त थी वञूं था, पर असांखे ॻाल्हाइण जे तरीक़ेकार जी ख़बर न आहे, असांखे वॾनि जी इज़त जी ख़बर न आहे, असांखे पाड़ेसरनि जे हक़नि जी ख़बर न आहे। तइलीम सां गॾोगॾु असांखे तरबियत बि ॾियणु घुरिजे ॿारनि खे। त असां तइलीम सां गॾोगॾु असांखे पाड़े वारनि जा कहिड़ा हक़ आहिनि, पेरेंट्स जा कहिड़ा हक़ आहिनि, वालदेन जा कहिड़ा हक़ आहिनि, दोस्तनि जा कहिड़ा हक़ आहिनि, ऐं असांजे मुआशिरे में हलण जा कहिड़ा उसूल आहिनि, कहिड़ा तरीक़ेकार आहिनि, असांखे ज़रूरु इहे बि शयूं असांखे तरबियत में ॾियणु घुरिजनि। बाक़ी इल्म जे मुताबिक़ त असांजे आका नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा इलाही काफ़ी सारा फरमान आहिनि, जिन मां हिकु फरमान इहो आहे त तलबुल इल्म फरीज़तुन अला कुल्लि मुस्लिम व मुस्लिम। इल्म जी तलब करणु हर मुस्लमान मर्द तोड़े औरत ते फ़र्ज़ु आहे। इल्म जेको आहे इल्मु इंसान जी टीं अख आहे। ठीकु आहे, इल्म जे करे ई असां में शऊर अचे थो। असांजे प्रियाले जो शाइर आहे सजाद मीराणी, उनजो हिकिड़ो शेर आहे त माण्हू त मिटीअ जो आहे पर किरदारु वॾी शइ आहे। किरदारु असां में कीअं ईंदो? किरदारु असां में ईंदो ई इल्म जे करे। किरदारु हूंदो त माना असां माहौल में सुठी इज़त, मुआशिरे में सुठो मान मर्तबो असां हासिलु करे सघूं था। पर बदकिस्मतीअ सां असांजे सिंध में या असांजे पाकिस्तान में एतिरो शऊर नथो ॾिनो वञे इल्म खे। मुंहिंजे आला अमलदारनि खे बि इहा रिक्वेस्ट हूंदी त जेतिरो थी सघे असां इल्म ते ध्यानु ॾियूं। ठीकु आहे न। इंग्लिश में बि हिकिड़ी चवणी आहे त एजुकेशन इज़ अ वेपन ऑफ ह्यूमिनिटी। एजुकेशन माना इल्मु जेको आहे, इल्मु ई इंसान जी टीं अख आहे। ऐं इल्मु
हिकिड़ो हथियार आहे